कश्मीर में सर्दी की शिद्दत में इजाफा होते ही गैस प्रेशर गायब हो गया। शरीफ ने कहा है कि हम लकड़ियां खरीदने पर मजबूर हैं। उन्होंने कहा है कि हम 22,000 तक मंथली बिल पे करते हैं, लेकिन उसके बावजूद भी गैस प्रेशर गायब है। मजीद उन्होंने वश न्यूज़ से बातचीत करते हुए कहा है कि सर असां इहो चवंदासीं त ज़ुल्फ़िकार शाह माल में गैस जो बिल तमामु हाई अचे थो ऐं उनखां गैस बिल्कुलु हले ई कान थो। त गैस जी ॾाढी शिकायत आहे, ॾाढी तकलीफ़ आहे, घरनि में बिल्कुलु गैस कान्हे। त बराए महिरबानी असां चवंदासीं त इन शिकायत खे दुरुस्त कयो वञे ताकी असांजी इहा जेकी तकलीफ़ आहे दूर थी सघे। वधि खे वधि बिल बि तमामु अवर अचनि था, पहिरियां न पिया अचनि, हाणे हिन वक़्तु बिल तमामु अवर अची विया आहिनि। तक़रीबन सभु गैस त रही कोन थो बिल्कुलु। बस सुबुह जो नाश्तो काॾूं थिए थो, उहो बि कान थो थिए। त उहो पंहिंजो को गैस वग़ैरह सिलेंडर भरायूं था, उन ते गुज़ारो कयूं था, बाक़ी बिल्कुलु गैस आहे ई कान। सफ़ा लाचार न हलण जे बराबरि आहे। काठियूं साईं हिकु वक़्त जी 200 रुपया हलनि थियूं। 200 रुपया हिकु टाइम जेको काठियुनि जो बिल अचे थो, 200 जूं काठियूं वठी वेंदा या सिलेंडर भराए रखूं था, त उन ते ई गुज़ारो थिए थो। गैस जो त बिल्कुलु आसिरो आहे ई कान। बसि मुख़्ता बिल अचनि था, ज़ुल्म जा बिल लॻा पिया आहिनि ॾाढा। असांजो इंतिज़ामिया सां इहो मुतालबो आहे त बराए महिरबानी असांजी इहा जेकी तकलीफ़ आहे दूर कई वञे, वधि खां वधि इन ते जल्द खां जल्द जेको आहे सो एक्शन खयो वञे ताकी गैस हिते बहाल थी सघे जीअं पहिरियां हले पियो। हिन वक़्तु असां ॾाढा तकलीफ़ में आहियूं, त असांजे इंतिज़ामिया खां इहो ई मुतालबो आहे त बराए महिरबानी असांजे तकलीफ़ के जी आप सबसे पहले तो आप दोस्तों की मेहरबानी जो आप हमारे मोहल्ले में आए हैं। सबसे पहले हमारी जो गैस की लोड शेडिंग है वो तो बहुत ही ज़्यादा है। सुबह सुबह जब हम उठते हैं तो नाश्ते के लिए तो यहाँ से गैस भी नहीं होता। इतनी महंगाई के दौर में 21,000 22,000 बिल भी आ जाता है, लेकिन गैस की यहाँ लोड शेडिंग बहुत है। जब हम लकड़ियाँ लेते हैं तो लकड़ियाँ भी तकरीबन एक दिन में 400 से 500 लकड़ियाँ हम ख़रीदते हैं। हम आला हुकाम से यही मुतालबा करते हैं कि हमारी लोड शेडिंग जो है ये बहाल की जाए। शहरियों ने गैस इंतजामिया से मुतालबा किया है कि गैस प्रेशर को बहाल किया जाए ताकि हम लकड़ियों से बच सकें। कैमरामैन टीम बख्तली चाचड़ के साथ शेरबाज खोसो, वश न्यूज़ कश्मीर।